अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस ॾिसी रहिया आहियो। अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों, मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे कॉल करे चवनि था त अदा तकरार ड्रामे जे बारे में जेको आहे तफ़सील ॾियो ऐं हुन ते वीडियो ठाहियो। ऐं मां सभिनी पिरी प्यारनि पंहिंजे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजी वीडियोज़ ॾिसनि था ऐं सपोर्ट कनि था। हक़ीक़त इहा आहे त असां जेके वीडियो ठाहींदा आहियूं अव्हां जी तफ़रीह जे लाइ, अव्हांखे मालूमात ॾियण जे लाइ ठाहींदा आहियूं। मुंहिंजी हमेशह कोशिशि हूंदी आहे त मां तमामु सुठी जेका वीडियो आहे उहा दोस्तनि ताईं ॾियां जंहिंमें सुठी मालूमात हुजे। त दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। दोस्त मूंखां इहो मालूम कनि पिया फ़ोन करे या व्हाट्सएप ज़रिए या मुंहिंजे यूट्यूब चैनल ते कमेंट करे ही मालूम कनि पिया त छा ड्रामो तकरार हलंदो या कोन हलंदो। दोस्तों, मुंहिंजी ॻाल्हि जेको तकरार जो को डायरेक्टर आहे नज़ीर बिरोही साहब, उन सां थी आहे। हू हिन में करेक्टर करे पियो। अव्हां जे इसरार ते मूं हुन नज़ीर साहब ॾे कॉल कई। नज़ीर साहब चयो त असांजी इहा भरपूर कोशिशि आहे, इंशाअल्लाह ही ड्रामो सूमर खां हली वेंदो। दोस्तों, ही ड्रामो जेको आहे उनखे सूमर ते हलायो वेंदो। इदारे जी बि फुल कोशिशि आहे, छो त इदारो बि हिन ड्रामे मां जेको आहे कमाए बि अथो। हिन ड्रामे सां हुनजी व्यूअरशिप वधे थी। हुन ड्रामे सां घणनि जी रोज़ी जेका आहे उहे उन सां आहे। त हुन करे ही ड्रामो जेको आहे तमामु जल्द हलंदो, ज़रूरु हलंदो सूमर ते। ऐं अव्हां जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। उनखां अलावा अव्हां मालूम कयो पिया मोहब्बतनि जे माॻ ड्रामे जे बारे में। मोहब्बतनि जो माॻ बि सूमर खां हली वेंदो। मोहब्बतनि जो माॻ बि रिकॉर्डिंग जे मसइले जे करे रुकियल हुयो, उन जे करे ही मोहब्बतनि जो माॻ ड्रामो बि सूमर खां स्टार्ट कयो वेंदो। ऐं मां अव्हांखे पहिरें बि ॿुधायो हो त तकरार ड्रामो जेको आहे उन जा जेके आख़िरी स्पेल उहे रिकॉर्ड कया पिया वञनि। ही ड्रामो जेको आहे पंहिंजे वाइंड अप तरफ़ वञे पियो। अव्हां जे लाइ जेको ॿियो ड्रामो ईंदो उहो तमामु ज़बरदस्त ड्रामो ईंदो। हिन ड्रामे जी जॻह ते जेको ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू, हुनखे ड्रामो मिलियो आहे। हू तमामु हिकु ज़बरदस्त कहाणी आहे। साईं नूर ज़ौर जी कहाणी आहे। उन कहाणी ते जेको ड्रामो हाणे रिकॉर्ड थींदो ईद खां पोइ, उहो ड्रामो जेको आहे हिन जी जॻह ते हलंदो। उन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा मीरपुर माथेलो में कई वेंदी। ऐं उन जोश जज़्बे सां जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे कामयाबु कयो वियो ऐं ज़हर ज़िंदगी जा जेके एक्टर हुआ ऐं तक़रीबन उहे एक्टर जेके आहिनि हिन ड्रामे में कमु कंदा, अव्हां जा जिन खे अव्हां मोहबतूं ॾियो था, जंहिंखे अव्हां प्यार ॾियो था, उहे एक्टर जेके आहिनि हिन ड्रामे में ईंदा। ऐं अव्हांखे हीअ बि ॿुधाईंदो हलां त ड्रामो सीरियल हवेली जेको आहे उनजो प्रोमो KTN तरफ़ां जारी कयो वियो आहे ऐं उन ते डेट बि ॾिनी वई आहे त हू सूमर खां ही ड्रामो जेको आहे स्टार्ट कयो वेंदो। हवेली ड्रामो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। मूं अव्हांखे पहिरें बि हिन बारे में ॿुधायो त मंज़ूर दानिश जेको लौंग जे कैरेक्टर में अव्हां PTV ते ॾिठो, उनजी डायरेक्शन में ही ड्रामो हले पियो। आज़म मेंगल आहे, असद कुरैशी आहे, मंज़ूर मुराद ऐं उनखां अलावा ॿिया तमामु बहितरीन जेके अदाकार आहिनि हिन में कमु कनि पिया। कोशिशि करे मां बि हिन ड्रामे में ईंदुसि ऐं अव्हां खे हीअ जेको ड्रामो आहे तमामु ज़बरदस्त वणंदो। जीअं तकरार वग़ैरह ॿिया ड्रामा जेके आहिनि उहे तव्हांखे पसंदि आहिनि, अहिड़े तरीक़े सां ही ड्रामो बि अव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो, छो त हिन जी व्यूअरशिप जेका आहे हाणे सां ई वधी वई आहे। हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त।
वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, जीअं हर दोस्त ताईं मुंहिंजी हीअ वीडियो पहुचंदी रहे। कंहिं ॿी वीडियो ताईं ॾियो पंहिंजे हिन अली हसन चॾड़ खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।